अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु मां तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां त पंहिंजे एंड्रॉइड मोबाइल जे जेकॾहिं हुन जा होम बैक ऐं की बैक बटण हुन जा ख़राबु आहिनि त उन्हनि खे कीअं सेट कजे। सिर्फ़ु हिकिड़ी एप्लीकेशन जी मदद सां तव्हां हिननि खे सेट करे सघो था। न दुकान ते वञण जी ज़रूरत आहे, न वरी पैसा भरण जी ज़रूरत आहे। अॼु मुंहिंजो वीडियो हिन जे मथां आहे, वधीक तव्हांखे तफ़सील सां हिन वीडियो में ॿुधाईंदासीं। हाणे हीअ हिकु मोबाइल आहे, हिन में बि इहो ई मसइलो आहे। हीअ जेको बटण आहे ॾिसी सघो था कमु नथो करे। हीअ ॾिसो, हिन खे बैक कंदासीं, हीअ ॾिसो, हीअ कमु नथो करे बटण हिन महिल। हाणे हिन में माना इहो ई मसालो आहे। दुकानदारनि ॾे वेंदासीं त उहो मसइलो हल करे ॾींदा, पर हुन जा पैसा लॻंदा। तव्हांखे हिन महिल मां सेखारियां थो, इहो फ्री में तव्हां हिन बटण खे सेट कीअं कंदव। जी दोस्तों, इहो बिल्कुलु फ्री में तव्हां सेट करे सघो था, सिर्फ़ु हिकिड़ी एप्लीकेशन जी मदद सां। त मां तव्हांखे ॾेखारियां थो, वीडियो खे लास्ट ताईं ज़रूरु ॾिसिजो। हाणे हीअ उहा एप्लीकेशन आहे, सॉफ्ट की 2 लिखियलु आहे जेको, हीअ ॾिसो था। हीअ बि हिन वक़्तु मोबाइल में अनसपोर्टेड आहे, सपोर्ट नथी करे। हिन जे करे जेकॾहिं तव्हां वटि इहो मसइलो बि अचे थो त इहो मां हिन वीडियो में तव्हांखे ॿुधायां थो कीअं हल कजे। सिर्फ़ु हिन एप्लीकेशन जे लाइ न, हर एप्लीकेशन जेका बि तव्हांजी मोबाइल मसइलो करे, उन एप्लीकेशन जे लाइ उनखे इंस्टॉल करण जे लाइ तव्हांखे हिकिड़ी एप्लीकेशन ॿुधाईंदुसि, उहा लाज़मी आहे उनखे इंस्टॉल करणु। हीअ ॾिसो था, तालो निशानी हुनजी लोगो आहे, हिन जो नालो आहे इंस्टॉल बटन अनलॉकर। हिन ते ओके कयो। हाणे हीअ ॾिसो, हितां जेको मथे लिखियलु आहे इंस्टॉल बटन अनलॉकर, हिनखे तव्हांखे ऑन करिणो आहे, हिन खोलणो आहे। जीअं हिन महिल मां हिनखे खोले तव्हांखे ॾेखारियां थो। हीअ ॾिसो, हीअ खुली वियो। हाणे हिन मां तव्हांखे मतिलबु परमिशन ॾियणी आहे हुन एप्लीकेशन खे जंहिंखे तव्हां हिन वक़्तु इंस्टॉल कयो था। हीअ ॾिसो, सॉफ्ट की 2 जेको लिखियलु आहे ऑफ आहे, हिनखे ऑन कजो। मथां हितां वरी हिनखे ऑन कजो, ओके कयो। हीअ ऑन थी वेंदो, ॾिसो मथे ऑन लिखिजी वियो। अहिड़ी तरह सां हाणे तव्हांजी जेका सॉफ्ट केयर एप्लीकेशन आहे उहा मोबाइल में इंस्टॉल थींदी, उनखे परमिशन मिली वेंदी आहे। हीअ ॾिसो हेठि, उहा जीअं इंस्टॉल थी आहे हेठां होम बैक ऐं हीअ जेको आहे की बैक जेको बटण आहिनि, इहे हिन महिल नज़र अची रहिया आहिनि। नॉन बटन यूज़ वारो जेको हूंदो आहे मोबाइल जो नॉन बटन, उहो बि नज़र अची रहियो आहे। हाणे तव्हांखे मां ॾेखारियां थो, मैसेज में आयासीं, हिनखे बैक कंदासीं। हीअ ॾिसो, इहो बटण हेठि न लॻंदो, मथे जेको स्क्रीन ते आयो आहे हिन वक़्तु उहो लॻंदो। ॾिसो बैक थिए थी, ॾिसो हाणे हीअ बैक थिए थी। अहिड़ी तरह सां तव्हां पंहिंजी मोबाइल जी बटणनि जी सेटिंग पाण करे सघो था। मिस्त्री ॾे वेंदव, 500-600 रुपया सिर्फ़ु इन कम जा वठंदो। तव्हां हिकिड़ी एप्लीकेशन जी मदद सां, जंहिंजी 7-8 MB आहे, उन 7-8 MB ख़र्च करे या सेटिंग करे ऐं तव्हां माना पंहिंजी मोबाइल जी बटण जी सेटिंग पाण करे सघो था। 100% रियल वीडियो आहे। ईअं ई थींदो आहे, हिन एप्लीकेशन जे ज़रिए तव्हां बि इहो कमु करे सघो था। अॼु जो वीडियो पूरो थियो। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿिए वीडियो में मिलंदासीं। तेसीं ताईं अल्लाह निगहबान।